अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा हमारे से रहा है न्यू मेरार न्यूज़ रुक गयूं था ख़बरन ना शहदादपुर रिपोर्टर फ़कीर मोहम्मद चांडियो पक्का चांद जो प्रेमी जोड़ो तहफ़्फ़ुज़ लाइ प्रेस क्लब शहदादपुर पहुची वियो। मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां घरां निकिरी अदालती कोर्ट में आशिक शहर सां शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे। हाणे मुंहिंजा वालिदैन ऐं अज़ीज़ जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। प्रेमी जोड़े जे सहाफ़िन गिदां ख़बर मूजिब पक्का चांद जे ॻोठु ग़ुलाम शबीर शहर जे रहवासी प्रेमी जोड़े आशिक शहर ऐं राणीपुर जे ॻोठु निहाल ख़ान सोलंकी जे रहवासन सादिया हसन धी मोहम्मद आज़म सोलंकी प्रेस क्लब शहदादपुर पहुची दाईंदे चयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अदालत में प्यार जो परिणो कयो आहे। हाणे मुंहिंजो वालिद मोहम्मद आज़म सोलंकी मामा माजिद सोलंकी ऐं सलीम सोलंकी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं कूड़ा केस करे परेशान कयो वञे पियो ऐं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन प्रेमी जोड़े आला इख्तियारनि खां तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। जी असां शादी कई आहे पसंद जी। कैसा शादी की है? मोहम्मद आशिक सर सां। कितने गई है? हैदराबाद आहे। हाँ हाणे छा मसलो आहे? मसलो इहो आहे त मतिलबु असांखे पंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे ऐं मतिलबु उहे था चवनि त का शइ खणी न आओ पर मां कुझु बि न आहियां खणी आई ऐं मां हिन सां तमामु ख़ुशि आहियां। मां हिन सां ई रहंदा। अच्छा वो बाइट तव्हांजा जेके आहिनि उहे किथे रहंदा आहिनि कहिड़े शहर में? जी उहे बि राणीपुर निहाल खान ॻोठु। नाला छा आहिनि उन्हनि जा? मुंहिंजे अबू जो नालो आहे मोहम्मद आज़म ऐं जंहिं मां असांखे ख़तरो आहे पोइ मुंहिंजो मामू आहे मोहम्मद माजिद नालो अथसि ऐं सलीम सोलंकी। अच्छा सोलंकी वेठो? जी जी। हिन जो नालो छा आहे? मोहम्मद आशिक। ज़ात जो केरु आहे? वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरार न्यूज़।